खर्च कर सोराब सूमरा पाण ते खर्च कर सिंध जो वॾो लेजेंड आर्टिस्ट आहे तूं पाण ते खर्च कर पैसा धप करे वेंदे अंगर बथू ॿारणी पवंदई मां ॿुधायां तो पैसा पाण ते खर्च कर केॾा बि ख़र्च कया पाण ते पोइ बि मुंहुं अहिड़ो ई रहंदो मुंहुं खे खार जे ड्रम में विझ हींअर पोड़ियूं सवड़ियूं थियूं धोइनि थधा अरे बाबा मुंहं ते त केतिरो बि ख़र्च कया इहो ई हूंदो बाक़ी ॾिसे तो 18,000 जो कोट त वरितो आहे अञा छा कया घणे जो 18,000 कसम जी मोला जो मां सोचियो कंहिंजी कनात चोरी करे सिबराई अथई इन जी मां शायदि ॾींदुसि हक़ीक़त ई आहे कोट हिन जेको आहे वाक़ई 18,000 जो वरितो आहे पर हेॾे ॾिस न ॼण शादीयाल जो स्टेज ठहियो पियो आहे न तॾहिं मां चवंदो आहियां मोटर साइकिल आहे हिनखे मां चयो कार त आहे गॾु घुमंदा आहियूं भली कार किस्तुनि ते वठ पर कार ते घुमबो पर ग़रीब हुया ग़रीब माण्हू न ॾिसजे अजीब ॾिसजे हा केसर खान चाचो कराची जो उसूल आहे इहो हा। कराची में आर्टिस्ट जेको आहे उहो अजीब भली नज़र अचे हा। ग़रीब नज़र न अचे साईं मोटर साइकिल खे 16 साल थिया आहिनि चाइना जी मोटर साइकिल आहे साईं जी घणा साल 10 साल थिया माना ॾींहुं यादि थी घणी जून 2010 में तूं वरिती मोटर साइकिल जी बि सालगिरह मल्हाईंदो जेके तूं ॾींहुं लिखी न जून 2010 में वरिती हुई ऐं 2020 में 10 साल पूरा थींदा ऐं कार में तव्हांजो शान आहे हो जो कार में खंदा तो थोरो होॾे ॾेखार हे हा हे ॾिस हे जनाज़ो असां सां गॾु तव्हां कार मूं लही था वञो 7 कलाक खां पोइ तो लही ॼण फुटिन जी गंढ ते निकिरे गाॾी में उहो पटको पाए पोइ लहंदो आहे असल में जीअं हाणे सोनारे सोराब जी चालाकी मां सम्झी वियो आहियां हे चए थो त जीअं मां स्टेज ते नज़र न ईंदो आहे मूंखे अहिड़ो चमक वारो कोट हुजे सभिनी खे ख़बर पए सोराब सुमरो घटि थी मोला जो हा आया न घटि में घटि कोट थो नज़र अचे हाणे हिकिड़े होटल ते वियासीं उते जेको आहे सो चांहि पीअण जे लाइ उते हुननि वटि लाइटूं हुयूं मोबाइल में हिते रखीसि हिते ओ सिधो ॿाहिरि वठी वियो उन्हनि खे उते जिते बल्ब हुयो त मुंहिंजो उते फोटो कढण पिया अचे तव्हां बि होॾे हलो मां चयो असल में सोराब नज़र न ईंदो तॾहिं लाइटिंग त हुजे न जिते माण्हू फेस सुठो अचे ऐं क्वालिटी सुठी अचे वीडियो जी या ऑडियो जी हुन हिसाब सां सिंध वासी ख़ुदा जे वास्ते सिंधी आर्टिस्टनि जो क़दुरु कयो ही सिंध जा लेजेंड आर्टिस्ट आहिनि ऐं काश जेकॾहिं काश अफ़सोस सां चवणो थो पए असां जेकॾहिं ॿिए कंहिं मुल्क जा आर्टिस्ट हुजूं हा असां सां हींअर 100 गार्ड गॾु हुजनि हा ऐं प्रोटोकॉल में घुमूं हा वरी बि तव्हांजो प्यारु आहे जेके कमेंट्स में असांखे घटि वधि लिखंदा आहिनि भले लिखंदा रहो असां हिमत न हारींदासीं असां तव्हांखे खिलाईंदा रहंदासीं खिलंदा रहो इंजॉय कंदा रहो ख़ुशि रहो पर पंहिंजे बच्चनि खे ज़रूरु पढ़ाइजो तालीम सां इनकलाब आहे ऐं ख़ुदा जे वास्ते पंहिंजे आर्टिस्टनि सां प्यारु कयो छो जो असां वटि मुर्दा परस्त क़ौम घणी आहे मरी वञण खां पोइ चवंदा आहिनि वाह जो ऐं सोराब सूमर जे महिल कोट पाईंदो तजला हूंदा इन करे ख़ुदा जे वास्ते असां सिंध जा हिकिड़ा नंढड़ा आर्टिस्ट आहियूं ऐं असांखे ॿाहिरि मुल्क में एॾो पसंदि कयो वेंदो आहे एॾो असांखे एप्रिशिएट कयो वेंदो आहे जॾहिं केरु कमेंट्स में कुझु ॻाल्हियूं लिखंदो आहे ऐं जॾहिं केरु 5% माण्हू 100 मां असांखे एप्रिशिएट कंदो आहे वरी साह पइजी वेंदो आहे तव्हांखे खिलायूं ईअं ख़ुशि रहो मुर्कदा रहो आबाद रहो ऐं मां कसम खणी थो चवां असां टिनी खे लुंडिया कोट न आहिनि असां वॾो ख़र्चु कयो आहे दोस्तो ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मौला तव्हांखे इज़त ॾींदो सिंध वासियुनि खे सिंध आबाद पाकिस्तान ज़िंदाबाद यूट्यूब जा पैसा हिननि ॿिन्ही खाधा आहिनि हाणे ख़ुदा जो कसम आहे चवंदा यूट्यूब वारो असांखे मिले न सभु पोड़ियूं पढ़ायूं मां साईं अॼु देग जेको आहे सोराबिन शइ शायदि हूंदो देग जी लाथी यूट्यूब जे जेको आहे पैसनि मां ऐं यूट्यूब वारनि खे अलाह इज़त ॾे केरु बि आहे ईअं ॼण हिन वक़्तु असांजो पीउ आहे सुहिणी सिंध ज़िंदाबाद असांजो सुहिणो पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं सभु ज़िंदाबाद प्यार करण वारा सभु ज़िंदाबाद आई लव यू माय ऑल फ्रेंड्स माय ऑल फ्रेंड चओ न भाउ उस्ताद राहत फतेह चओ न माय ऑल फ्रेंड थैंक यू दोस्तो